बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरीं त आवां जो मेहरान टीवी जो तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां जो अॼु असांजे हिन वॾे हिकिड़े टूर्नामेंट जी कवरेज कई। एज़ ए सरपरस्त आला MCDA मलीर क्रिकेट डेवलपमेंट एसोसिएशन के हवाले से इहो असांजो बुनियाद तक़रीबन अॼु खां तक़रीबन 6 साल थी विया आहे। अॼु असांजो हिनजो ॾियारो पाए पहिरें जनवरी ते असांजो हिनजो बाक़ाइदा बुनियाद रखियो MCDA जो। असांजो मक़सदु सिर्फ़ु इहो हो त मलीर में क्रिकेट जे जेके ग्राउंड आहिनि उनखे आबाद करणु। अलहमदुलिल्लाह असांजे 6 साल जे अंदरि असां अलहमदुलिल्लाह हर साल चैंपियन ट्रॉफी बलाईंदा आहियूं। उनखां अलावा हर 3-4 महीननि में असां नंढा नंढा टूर्नामेंट बि इनकाद कंदा आहियूं। PSL जे ज़रिए कुझु नंढियूं टूर्नामेंट बि असांजे जेके टीम में जेके असांजा मेंबर आहिनि टीम जा उहे पंहिंजे हिसाब सां इनफरादी तौर ते टूर्नामेंट हलाईंदा आहिनि। पर अलहमदुलिल्लाह असीं सम्झूं था त असांजे हिन MCDA जे दौरान में 10 खां 12 टूर्नामेंट मेगा इवेंट थी चुका आहिनि। अॼु उन्हनि जो बि हिकिड़ो इहो आहे जो अॼु असां फाइनल थियणो पियो वञे। पर आउं हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त मलीर क्रिकेट डेवलपमेंट एसोसिएशन जे हवाले सां त असां वटि असां काफ़ी कोशिशूं कयूं आहिनि 6-7 सालनि जे अंदरि। पर असांखे जेका हिते जी सपोर्ट करणु थियणु खपे उहा असांखे सपोर्ट न पई मिले। असांजो मेन मक़सदु इहो आहे त असां न हार्ड बॉल ते असां पंहिंजे प्लेयरनि खे खणी वञूं। टेप टेनिस जो जेको आहे असांजे काफ़ी रुझान हली चुको आहे। काफ़ी टाइम खां असां टेप टेनिस खे हलंदा आहियूं। पर मलीर में अलहमदुलिल्लाह एॾो वॾो टैलेंट आहे। अगरि जेकॾहिं असां टेप टेनिस खां हटी करे हार्ड बॉल ते असां अचूं त असां सम्झूं था त मलीर मां असां सुठा खिलाड़ी ॿाहिरि कढी सघूं था। पर अफ़सोस आहे इहो थो चवणो पए त असांजी हिते जी जेका असां न जेका हुकूमती जेका सते ते जेका आहे न असांखे उहा सपोर्ट न पई मिले। असां काफ़ी हंधनि ते काफ़ी ॻाल्हियुनि ते असां दाऊं कयूं आहिनि, दरवाज़ा खटकाया आहिनि। पर उमेद असांखे इहा नज़र थी अचे असांखे दिलासा आसरा सिर्फ़ु ॾियण खां बजाए ॿियो का चीज़ कोन्हे। पर अॼु अलहमदुलिल्लाह हिन टूर्नामेंट जे ज़रिए अव्हांजे चैनल जे तवज़ो सां असां ज़रूरु कंदासीं त मलीर में असांखे हार्ड बॉल जे लाइ असांखे कोशिशूं वरितियूं वञनि। असांजा प्लेयर तमामु बहितरीनु प्लेयर आहिनि असांजा हिते जा मलीर में। अॼु ॾिसंदा टूर्नामेंट में त सुठो असां वटि हिकिड़ो टैलेंट मौजूदु आहे मलीर में। पर आउं सम्झां थो त अगरि जेकॾहिं असांखे हिते हार्ड बॉल जे हवाले सां असांखे सहूलियतूं ॾिनियूं वञनि या असांखे हार्ड बॉल में कराची लेवल ते असांखे रजिस्टर कयो वञे त आउं इहो सम्झां थो त मलीर पुठिते कोन रहंदो। मलीर हिन खे सुठो जेको आहे हुन रिज़ल्ट ॾींदो ऐं मलीर में सुठा खिलाड़ी मौजूदु आहिनि। पर बरशत खे इहा आहे त असांखे सुठे नमूने सां सपोर्ट थिए ताकी असां हिनखे हार्ड बॉल लाइ खणी वञूं। वॾी महिरबानी।